आखिरी सुमरो जिंदा है लेकिन कहाँ जे शक्ल में तहाँ हर एक खालिद महमूदा तहाँ हर एक खालिद महमूदा तहाँ हर एक साईं मोहम्मद याकूबा तहाँ हर एक साईं अमरोटिया साईं बेरविया साईं हालेजविया तहाँ हर एक खालिद महमूद सुमरा छोटा सा इन वचन सानिक ताई हो इन आज़म सानिक ताई हो तकन कपाए छरीना से दीन धरती के दुश्मनों के सामने कंधे झुकाई जा से शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर खालिद महमूद जनरल मेजर अल्लामा राशिद खालिद महमूद जमीयत उलमा इस्लाम पैमाना के सच तो बताए अल्लाह के गवाह बढ़ाए ये कातिल ना सरपरस्त पंहिंजो पाण खे पाण था कुटे पंहिंजो पाण खे पाण था कुटनि त कहिड़ो फाहो खाधोसीं जो खालिद महमूद खे रस्ते खां हटायोसीं हिकु हटायो आहे लखे मैदान में निकिरी आया ऐं हे काफ़िरो रुगो जर्सन ते महदूद न आहे हे रुगो जुलूस नारन ते महदूद न आहे असां इन अज़म सां निकिता आहियूं असां इन वचन सां निकिता आहियूं असां इन वलवले सां निकिता आहियूं हे मुंहिंजे जमीयत जो झंडो जेसीं ताईं सिंध जे वज़ीर आला हाउस ते न फड़काईंदासीं तेसीं ताईं चुप करे रहंदासीं इंशाअल्लाह शींह जेड़ी दिल खसे छपर ऐं छावा सजे पाकिस्तान में जान तुंहिंजो नावा हर दुख सुख में क़ौम तो साणवा ख़ुशीअ ग़मीअ में पुॼंदो तूं पाण खुशीअ ग़मीअ में पुॼंदो तूं